माना तव्हांखे कोई बि बिज़नेस करिणो आहे उन जे लाइ तव्हांखे मशीनरी किथां खां मिलंदी, उन जे लाइ तव्हांखे रॉ मटेरियल किथां मिलंदो, उहो सभु असांजी रिपोर्ट्स में ॾिनल आहे। केतिरी उन लाइ तव्हांखे रेंट केतिरी खपे, स्पेस केतिरी खपे, मशीन केतिरी खपे, कहिड़े क़िस्म जी खपे, किथां मिलंदी, कहिड़े सिटी मां मिलंदी, इहे सॼी उन रिपोर्ट्स में असांजी इंफॉर्मेशन ॾिनल आहे। इन खां अलावा ट्रेनिंग्स असांजियूं जेकियूं थींदियूं रहंदियूं आहिनि टाइम टू टाइम, उहे उन जे लाइ हिकिड़ो असांजो हिते सखर में समेडा ऑफिस बि अथव, इहो अयूब गेट जी भरिसां आहे, समेडा सखर जे नाले सां तव्हां अगरि सर्च कंदो त हुते मिली वेंदो नेट ते। उन ते असां ट्रेनिंग्स बि थींदियूं रहंदियूं आहिनि। उन खां बि अञा बहितर तरीक़ो मां तव्हांखे ॿुधायां, समेडा कराची जे नाले सां हिकिड़ो पेज असांजो ठहियलु आहे फेसबुक ते, समेडा कराची ऐं समेडा पाकिस्तान, इहे ॿई तव्हां लाइक करे छॾियो। उन ते गवर्नमेंट जी जेकी बि पॉलिसी ऐं प्रोजेक्ट्स प्रोग्राम थींदा रहंदा आहिनि उहे हुते अपलोड थींदा रहंदा आहिनि। ऐं उन्हनि प्रोग्राम्स ऐं ट्रेनिंग्स जेके बि असांजी थियनि थियूं पयूं, हर मार्केटिंग ते, बिज़नेस जी मार्केटिंग कीअं कजे, तव्हां फारिग वेठा आहियो, उहे असांजे हिते ऑलरेडी सेव थियल हूंदियूं आहिनि। हर महीने जी थींदियूं आहिनि, हर हफ़्ते में ट्रेनिंग्स थींदियूं आहिनि। कुझु ट्रेनिंग्स असांजूं अहिड़ियूं बि थींदियूं आहिनि जेके कंहिं टॉपिक ते ऑनलाइन हूंदियूं आहिनि, तव्हां उते ई अटेंड कयो, उते ई तव्हां सवाल बि पुछी सघो था। तव्हां असांखे ॿुधायो त हिन में इहो इशूज़ कहिड़ा आहिनि, सर इस तरह नहीं, इस तरह हम करें तो इसमें क्या होगा, उहे तव्हांखे नई नई तरीक़े डिजिटल मार्केटिंग ते बि थींदा आहिनि असांजा। पोइ उन मां जेकी तव्हांखे लीड मिले थी, जे क्वेश्चन जनरेट थियनि था, असांजो जेकी नंबर तव्हांखे ॿुधायो, तव्हां हुते फ़ोन करे दुबारा असांखे पुछी सघो था, सर हीअ असांखे बिज़नेस लाइ हेल्प खपे, हीअ माण्हू किथां मिलंदो, हीअ शइ किथां मिलंदी, हीअ रॉ मटेरियल जेको हिननि चयो आहे, प्लास्टिक जूं बॉटल्स आहिनि। हिन प्लास्टिक जी बॉटल जी लास्ट टाइम मां रिसर्च कयां पियो त शिकारपुर में मूं हिकिड़े एसोसिएशन वारे खां पुछो, जेके अचार ठाहीनि था, त हिन जी बॉटल किथां ईंदी आहे। हुननि चयो सर 150 साल खां हीअ जेकी आहे सबूरी जेका आहे मुल्तान, फैसलाबाद, लाहौर, उतां इहे जेके बॉटल्स ईंदियूं आहिनि, पर हाणे कुझु बॉटल्स घरनि में माण्हू पाण बि ठाहिनि था। पोइ वरी मां इन रिसर्च करणु लियारी जी बैक साइड खां हुते इंडस्ट्रियल थोरो मशीनरी ठहंदी आहे, उते वियुमि त उन्हनि ॿुधायो त इन प्लास्टिक जी जेकी मशीनरी आहे, इहा जहाज़ ठाहिण जी, इहा मुश्किल सां कोई 3 खां 4 लख जी आहे, ऐं आहे बि एतिरी जेतिरी ही टेबल आहे। इन में दाणो हूंदो आहे प्लास्टिक जो, उहो मथां तव्हां दाणो जी चांवर विझंदा आहियो, इहे सारियूं विझंदा आहियो त उहो छणंदा वेंदा आहिनि, मथां फीड कंदा आहियो, दाणो चांवर वांगुरु हूंदो आहे, उहो हेठि ईंदो आहे, जो कलर बि हर शइ डिसाइड थी हूंदी आहे, उन कलर जी हेठि वरी उन में अची करे पाइप में गरम थींदी आहे, गरम थी हेठि सांचो हूंदो आहे, जीअं कुल्फी ठहंदी आहे, उहो सांचो उन बर्निंग हूंदो आहे, उहो ठही वेंदा वेंदा, उहे ठहंदा वेंदा आहिनि। त अहिड़ी सपोर्ट अगरि तव्हां ॾिसो, अगरि तव्हां वटि अहिड़ियुनि शयुनि जी बि ज़रूरत आहे, तव्हांखे असां मशीनी प्रोवाइडर सां लिंकेज कराईंदासीं, असां तव्हांखे सपोर्ट ॾींदासीं। हिकिड़ी शइ जी असांजे सॼे ज़िले सखर में ज़रूरत आहे, जेका सखर में न आहे, कहिड़ी? तव्हां बिज़नेस अपॉर्चुनिटी शॉपिंग बैग जो जेको प्लांट आहे, उहो तक़रीबन 6 साल पहिरियों 10 लख रुपए मिलियो। हिन महिल जेको आहे 16 लख रुपए जो प्लांट आहे, सॼे सखर में न आहे। हिकु कोयटा में ईंदी आहे, ॿियो ईरान खां ईंदी आहे, ऐं ॿी लाहौर खां ईंदी आहे, फैसलाबाद, पर सिंध सखर में आहे। मुंहिंजो हुन ते प्लांट ते शौक़ु आहे। तव्हां भले तव्हां कहिड़ी बि हिन ते सपोर्ट खपे, प्लांट मुंहिंजो सॼो असां वटि रिपोर्ट ठहियल आहे या न आहे, तव्हां मुंहिंजो पर्सनल नंबर बि लिखी छॾियो, इन ते तव्हां मूंसां राब्ते में अचो, त तव्हांखे हिन ते अगरि असांजे कंहिं असांजा वरी प्रोजेक्ट्स हूंदा आहिनि, त प्लास्टिक ते जंहिं मैनेजर असांजे कमु कयो आहे, मां तव्हां सां डायरेक्ट लिंक कराए छॾींदुमि। सर नंबर 033 716 3266 जी। त अहिड़ी तरह जी असांजी समेडा जी सपोर्ट्स हूंदियूं आहिनि बिज़नेस जे हिसाब सां। असां वटि बि लिमिटेड टीम आहे, वसाइल तमामु घटि आहिनि, पर गवर्नमेंट जी तरजीहात ते कमु हूंदो आहे। हिन गवर्नमेंट असांखे इलाही सपोर्ट कयो आहे, त तव्हां हेठि ताईं वञो, जेके प्रोजेक्ट्स आहिनि माण्हुनि ताईं पुॼायो, रजिस्ट्रेशन्स कयो, ऐं उनखे ट्रेनिंग्स प्रोवाइड कयो, कंहिं बि तरह जी हेल्प खपे त उनखे हेल्प कयो। त इहो असांजी दायरो आहे। ठीक है, मादरत सां मीटिंग में वेठो मां सब कम करती हूँ, घर बैठे कम करती हूँ, जंहिंजा ग्रुप ठहियल हुया उहे असांखे जॉइन कराए, उन्हनि ग्रुपनि में असांखां सुवाल पुछा विया त तव्हां माना कहिड़ो कमु कंदा, तव्हांजी कैटेगरी कहिड़ी आहे, उहे हर शइ असां उन में सुवालनि जा जवाब ॾिनासीं। कुझु वरी हुया जेके वरी मेकअप जे हिसाब सां हुया, मेकअप जो बि असांखे कोर्स करायो। गुड। मेकअप ठाहिण जो या सेल करण जो? मेकअप करण जो। अच्छा, करण जो। हा ठीकु आहे, ब्यूटिशियन जो। गुड, वेरी गुड। हाणे ब्यूटिशियन जो बि इहो वॾो मसइलो आहे। तव्हां अगरि तारिक रोड ते कराची में आया हूंदो त उते तव्हां ॾिठो हूंदो त जेके तमामु वॾा, हाणे हुते मूंखे नालो ज़हन में नथो अचे,
इन जा न न उते वॾा हिकिड़ा आहिनि ब्यूटी जा आहिनि शॉप अथनि हाणे 4-4 मंज़िला ॿिन्ही तरफ़ उन्हनि कई आहे हा काशीज़ जेकॾहिं तव्हां 2007 में ॾिठो हुजे त उनजी हिकु शटर वारी हिते हिकिड़ी नंढी जेका बुटीक हुई काशीज़ सिर्फ़ु इन जे करे आहे जो हुन नालो काशीज़ हुन पहिरें ॾींहं खां हुन पंहिंजो नालो हुन ज़बरदस्त हणी छॾियो दुकान एॾी सुठी न हुई हुनजी ऐं थी सघे थो कराची में काशीज़ खां वधीक हुन ॿियनि बि कमु कयो हुजे पर हुन पंहिंजे ब्रांड खे ऐं हुन जॻह खे न छॾियो मां तव्हां खां पुछां थो तव्हां मां कहिड़ी अहिड़ी आहे जंहिं 20 सालनि खां या 15 सालनि खां 10 सालनि खां बि हिकिड़ी जाइ ते हिकिड़े नाले सां कमु कयो हुजे